भारत पाकिस्तान खिलाफ जंग शुरू कई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ये चवण आहे। पाकिस्तान अगराई कई तो भारत जा 6 जहाज़ किराया विया। अवांखे आगाह कंदासीं अगराई ते भारत जा पाकिस्तान 6 जहाज़ किराया। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त भारत अॻिते बि जंग जी शुरूआत कई त भरपूर जवाब ॾिनो वेंदो। असां चाहियूं था सीज़ फायर कायम रहे ऐं इहो अमन जी बुनियाद बणिजे। भारत तरफ़ां ख़तरो मौजूदु आहे त सीज़ फायर जी भञकड़ी कंदो। पाकिस्तान साबित कयो त जंग नथा चाहियूं पर पंहिंजे बचाव जी सलाहियत रखूं था। कश्मीर के भारत अंदरूनी मसलो करार ॾिनो आहे। भारत खिलाफ़ जंग में कामयाबी ते क़ौम खे वाधायूं ॾियां थो। पाक भारत जंग रोकाइण लाइ अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप किरदारु अदा कयो। अमरीकी सदर कश्मीर तकरार जे हल लाइ किरदारु अदा करण जी ख़ातिरी कराई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त भारत तरफ़ां ॻाल्हियुनि में कश्मीर तकरार शामिल करणु पाकिस्तान जी कामयाबी आहे। असां चाहियूं था त कश्मीर तकरार ॻाल्हियुनि ज़रिए हल थिए। मौक़िफ़ जे हिसाब सां पाकिस्तान खे वॾियूं कामयाबियूं मिलियूं आहिनि। पीपी चेयरमैन चवे थो चाहियूं था त कश्मीर मसइले समेत समूरनि तकरारनि खे ॻाल्हियुनि ज़रिए हल कयो वञे। अवांखे आगाह कंदासीं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो थो सदर ट्रंप ऐं ॿिन्ही मुल्कनि जे वज़ीर आज़मनि जे लाइ हिन वक़्तु वॾो इम्तिहान आहे। अवांखे आगाह कंदासीं पीपी चेयरमैन चवे थो भारत पाकिस्तान ख़िलाफ़ जंग शुरू कई। पाकिस्तान अगराई करण ते भारत जा 6 जहाज़ किराए विधा।